गढ़ी यासीन मां ख़बर ॿुधाईंदा हलूं। सिंध में धारनि खे जाली डोमिसाइल ठाहे ॾियण वारे अमल ख़िलाफ़ गढ़ी यासीन जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जिस्कम शहरी इत्तेहाद तहरीक इंसाफ़ सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि ऐं कारकुननि ॾखण नाके खां हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी रैली कढी वई। रैली शाही बाज़ार नूर मुस्तफ़ा चौक खां थींदी गढ़ी यासीन प्रेस क्लब पहुची धरणो हणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज में शरीक अॻुवाणनि जाली डोमिसाइल रद्द कराइण ऐं धारनि खे सिंध मां निकाली ॾियण लाइ नारेबाज़ी कंदा रहिया। उन मौक़े ते अॻुवाणनि खाकी आगा फैसल, आगा आतिफ खान, सदाम खान, कवी अब्बास, बाबर खान, खलील पठान, शोएब उनड़, हज़ूर बख्श सूमरो ऐं ॿियनि जो चवणु हुयो त हिकु साज़िश तहत सिंध में धारनि खे गैर क़ानूनी तौर ते आबाद करे कूड़ा जाली डोमिसाइल ठाहे सिंधी माण्हुनि जे बुनियादी हक़नि ते धाणो हयो पियो वञे। अहिड़े अमल जे ख़िलाफ़ समूरी सिंध, कराची खां कश्मीर ताईं सरापा एहतिजाज बणियल आहे। कूड़ा डोमिसाइल ठाहे ॾींदड़ कमेटी आयल अंग अखर उन्हनि खे मद्देनज़र रखी अदलिया ऐं ॿिया अदारा उन्हनि ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई करे क्रिमिनल एक्ट तहत केस दाख़िल करे सिंध जे माण्हुनि खे इंसाफ़ फ़राहम कनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट ज़ोएब अंसारी, गढ़ी यासीन।